जय झूलेलाल। मुझे चैनल सिंध समाज ते तव्हां सभिनि जो स्वागत है। पंहिंजी मिठड़ी ॿोली सिंधीअ में मां तव्हां सां गॾु शेयर कंदी आहियां कुछ सिंधी कथाऊं, सिंधी भजन, दादीअ जा घरेलू नुस्खा ऐं कुछ सिंधी उपाय। पर उहे उपाय मां न शेयर कंदी आहियां। उहे उपाय मां पंहिंजे महान पंडितनि जे मुखारविंद मां तव्हां सां गॾु शेयर कंदी आहियां। उन्हनि जो ही ठहियल वीडियो हूंदो आहे जेको कि उहे शेयर कंदा आहिनि। उन्हनि खे मां तव्हां सभिनि वटि पहुचाईंदी आहियां, यानी कि मुंहिंजे यूट्यूब चैनल ते अपलोड कंदी आहियां। पितृपक्ष अची चुको आहे, उन जे बारे में असांजे 2 महान पंडितनि छा व्याख्यान कयो आहे, अॼु मां उहो तव्हां सां गॾु शेयर कंदसि। नमस्कार भाइयों बहनों, 2023 के श्राद्ध पक्ष में कुछ कंफ्यूजन था। कौन सी तिथि किस दिन होगी, किस दिन उसकी समापन हो रही है, किस दिन कौन सी तिथि वापस लागू हो रही है। इसी कारण थोड़ा सा मैं वीडियो लेट बना रहा हूं, पर अब जो गणना सामने आई है वो सिंध सारस्वत ब्राह्मण मंडल अजमेर के द्वारा व जोधपुर संभाग में पंडित राजा महाराज मेरे द्वारा जो ये गणना हुई है, जो हमारे पंचांग के अनुसार गणना हुई है, वो मैं आज आपको बताने आया हूँ। सबसे पहले मैं आपको बता दूं, इस वर्ष 2023 के श्राद्ध पक्ष में जो 29 सितंबर से श्राद्ध शुरू हो रहे हैं, तो 29 सितंबर को एक तिथि न होकर के 2 तिथियां सम्मिलित हो रही है। 29 सितंबर 2023 दिन शुक्रवार को पूर्णिमा व एकम तिथि 2 पक्ष यानी 2 श्राद्ध तिथियां एक साथ हो रही है। बीज तिथि 30 सितंबर 2023 दिन शनिवार। तीज तिथि यानी तृतीया 30 तिथि का श्राद्ध 1 अक्टूबर 2023 दिन रविवार। चतुर्थ तिथि का श्राद्ध 2 अक्टूबर 2023 दिन सोमवार। पंचम तिथि का श्राद्ध 3 अक्टूबर 2023 दिन मंगलवार। छठ तिथि का श्राद्ध होगा 4 अक्टूबर 2023 दिन बुधवार। सप्तमी यानी 7वीं तिथि का श्राद्ध 5 अक्टूबर 2023 दिन गुरुवार। ये सप्तमी तक जो मैंने आपको तिथियां बताई है और आगे भी जो बताएंगे, एक तो जो भी ये निर्णय हुआ है वो पंचांग के अनुसार, निर्णय सागर के पंचांग के अनुसार, वो हमारे सिंध सारस्वत ब्राह्मण मंडल के अनुसार हुई है। सप्तमी तक तिथियां मैंने आपको बता दी है। अब आगे जो तिथियां बताएंगे वो हमारे सिंध सारस्वत ब्राह्मण मंडल के ज्ञानी और गुणी हमारे पंडित राजू महाराज जी, जो कि अजमेर से हैं, मेरे भ्राता तुल्य है और मेरे पूजनीय भी। धन्यवाद राजा भैया। तो तव्हां सभिनी ॾिठो 7 तिथियूं तव्हांखे असांजे गुणी ज्ञानी पंडित जोधपुर जे राजा महाराज तव्हांखे ॿुधायूं। हिन खां पोइ मां तव्हांखे बाक़ी जूं जेके तिथियूं आहिनि उहे मां तव्हांखे ॿुधायां थो। 8 जेको श्राद्ध रहंदो उहो 6 तारीख़ जुमे ॾींहुं। 9 श्राद्ध जेको रहंदो 7 तारीख़ छंछरु ॾींहुं। 10 श्राद्ध जेको रहंदो 8 तारीख़ आर्तवार ॾींहुं। उन खां पोइ 11 श्राद्ध जेको आहे उहो रहंदो 9 तारीख़ सूमर ॾींहुं। मंगल ॾींहुं कोई श्राद्ध कोन्हे, उन ॾींहुं खाली तिथि आहे, छो कि इंदिरा एकादशी आहे, पर तिथि खाली आहे। उन खां पोइ 12 श्राद्ध रहंदो 11 तारीख़ बुधर ॾींहुं। 13 श्राद्ध रहंदो 12 तारीख़ विस्पति ॾींहुं। 14 श्राद्ध रहंदो 13 तारीख़ जुमे ॾींहुं। उन खां पोइ अची करे असां पंहिंजी 15 ॾाकण ते चढ़ंदासीं। सर्व पित्र अमावस, भूला बिसरिया गर्भ जा जेतिरा बि असांजा समस्त पित्र आहिनि, के दोष थी पिया आहिनि, या घर में सूतक थियो आहे, घर में बालक जा हुआ, जंहिंजो छिलो पियो आहे, उहे सर्व पित्र अची करे गृह स्थान में विराजमान थींदा ऐं सर्व पित्र अमावस खाई पंहिंजे मुक्ति के प्राप्त थींदा। इहा आहे असांजे भाद्रपद मास जी सर्व ब्राह्मण समाज जे तरफ़ां हीअ पूर्णतया तव्हांजे साम्हूं तिथि निर्णय आहे। तव्हांजो खूब खूब धन्यवाद राजा भैया, खूब खूब धन्यवाद। ही चैनल ते जेके तव्हां ॾिसो पिया उनखे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, वधीक में वधीक तव्हां शेयर कयो। जय जय श्री राधे, जय जय पितृभ्यो नमः, जय जय पितृभ्यो नमः।